खून सजाद अली जो कयो 2024 में उन्हीं में ब जवाबदार अज ताईं रूपोशन पुलिस वजन कान थी पई। उन्हीं जे केस जे हथ खणाइण लाइ अॼु फ़खुरुद्दीन मेल करे असां सां विड़ियो आहे। छोकिरनि सां धक हयां थाईं त केस खां हथ खणो, जे न त अञा बि तव्हांखे धमकियूं ॾींदासीं। असां थाणे ते आया आहियूं त पुलिस असां खां FIR न पई वठे ऐं असांखे लेटर हेकर ॾेई वरी खसे वरिताईं, यानी इस्पताल जे लाइ। त लेटर तव्हांखे न ॾींदासीं। तव्हां अञा जवाबदार हो पहुता ई न आहिनि। तव्हां ॿ जवाबदार ॾियो, तव्हांजा विया आहियूं हिन वक़्तु। हुननि जी छड़ो फ़ोन आई आहे। अहिड़ो ज़ुल्म न बिल्कुलु बासर सियासी सपोर्ट अथनि शबीर अली बिजाराणी। हाणे कंहिंजो नालो वठूं, घणा ई आहिनि। बिल्कुलु हलदड़ा जवाबदार है रूपोश आहिनि जंहिंजा आफ़ताब ऐं मोहम्मद शरीफ़ रूपोश आहिनि, जिन खे 3 साल थी विया आहिनि, घर वेठा आहिनि। वॾी ॻाल्हि इहा आहे नौकिरी वारा आहिनि, पघारां खणनि था पिया, पर अॼु ताईं पुलिस वञण जे लाइ तयारु कोन्हे। हाई कोर्ट ऑर्डर कयो आहे त ॿिन्ही खे गिरफ़्तार कयो, पर अॼु ताईं पुलिस उन ते वञण जे लाइ तयारु कोन्हे। अञा फ़खुरुद्दीन अॼु केस खां हथु खणण जे लाइ असां सां विड़ियो आहे। पंहिंजो गुल हसन खे धका आहिनि, गुल हसन जे भाइरनि खे धका आहिनि, सभिनी पुटनि समेत भाइटनि समेत धक हयां अथसि, तगियल खे धका आहिनि। पर पुलिस छा कयूं साईं? तव्हां पाण ॾिठो त पुलिस लेटर ॾियण 4 माण्हू